पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तोहिनी अदालत केस की इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत इमरान खान के 7 ॾींहनि जी मोहलत ॾींदे जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह जी सरबराही में लार्जर बेंच केस की ॿुधणी कई। चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह इमरान खान के मुखातिब थींदे रिमार्क ॾिना त हुन जेको जवाब जमा करायो आहे उहो इमरान खान जहिड़े लीडर के रुतबे मुताबिक न आहे। इमरान खान की लिखत वारे जवाब ते खेसि तमामु घणो अफ़सोस थियो। सेशन कोर्ट आम माण्हू की अदालत आहे, खेसि पहिरीं उते वञणु घुरिजे हा, पर हुन जज खिलाफ़ कानूनी कार्रवाई जो चयो। चीफ जस्टिस जीअं गुज़िरियल वक़्तु वापसि नाहे वञी सघंदो, तीअं ज़बान मां चयल ॻाल्हि बि वापसि नाहे थींदी। मंछर के कट ॾियण बाबति फ़ैसिलो अॼु कयो वेंदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण पहुची वियो। मंछर बाबति आबपाशी पाक फ़ौज जे इख़्तियारियुनि समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे अमलदारनि सां अहम इजलास की सदारत कंदो। इजलास में मंछर के कट ॾियण बाबति अहम फ़ैसिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म KP लाइ 10 अरब रुपयनि जी ग्रांट जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त फ़ौज सूबाई हुकूमतनि सां गॾिजी मुतासिरनि जी बहाली लाइ कमु करे रही आहे। सिंध ऐं बलोचिस्तान में फसल तबाह थिया, कांजू मां माण्हुनि खे बसुनि ज़रिए कढियो पियो वञे। फ़ौज माण्हुनि जी मदद करे रही आहे। माण्हुनि खे रेस्क्यू करण ते हू फ़ौज जा थोराइता आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे कांजू में ॿोॾि जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। परॾेही मामलनि वारे वज़ीर ऐं पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि सखर हवाई अॾे ते डोनर एजेंसियुनि जे अमलदारनि ऐं सफ़ीरनि जो इजलास। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद अहमद शाह, DG FIO आफ्ताब चौधरी, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ारतकार, गॾियल क़ौमनि ऐं ॿियनि इदारनि जा नुमाइंदा शरीक। इजलास में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बरसातुनि सबबि पूरो पाकिस्तान बुरी रीत मुतासिर थियो। गुडू ऐं सखर बैराज में मथाई दर्जे की ॿोॾि सबबि ड्रेनेज जो सिस्टम कम न पियो करे। कच्चा तोड़े पक्का घर ॿुॾी विया आहिनि। माण्हू बेघर थिया आहिनि। 3,35,000 मिलियन जा फसल तबाह थी विया। सूबे में रोड नेटवर्क ख़त्म थी वियो आहे। तामीर लाइ 860 मिलियन रुपया ख़र्च थींदा। ज़राअत रोड नेटवर्क माण्हुनि जो रोज़गार बहाल करणो आहे। ज़राअत बहाल करण लाइ ज़रई मशीनरी जी ज़रूरत पवंदी। ॿोॾि जो पानी ख़ैरपुर नाथनशाह शहर में दाख़िल। पानी ख़ैरपुर नाथनशाह शहर के चइनी पासनि खां घेरे हेठि आणण बैदि मीरसन रोड ऐं मेन रोड ज़रिए शहर में दाख़िल थियणु शुरू थी वियो। ख़ैरपुर नाथनशाह जे गिर्ड स्टेशन ऐं तालके अस्पताल में ॿोॾि जे पानी हेठि थी विया। शहर में बिजली ऐं गैस की फरहमी मुकमल तौर बंदि थी वई। शहर अंदरि रहंदड़ माण्हू बेयारो मददगार वेठा। जोही में गवर्नमेंट डिग्री कॉलेज भरिसां न्यू सिटी कॉलोनी में ॿोॾि जो पानी दाख़िल। न्यू सिटी कॉलोनी जा कच्चा घर ॾेई पट पइजी विया। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल में भी पानी दाख़िल थी वियो। पानी जोही गोरख बाईपास ऐं भान जोही रोड के ॿोड़े छॾियो। जोही जो ज़िले हेडक्वार्टर दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। ॿोॾि जे पानी सबबि सवें ॻोठ ॿुॾी विया। जोही दादू रोड ते ॿेड़ी सर्विस शुरू कई वई।
पानी जोही शहर के ॾिनल रिंग बंद सां टिन तरफ़नि खां टकराइजी वियो। एफपी बचाबंद, सपियोबंद ऐं MNV ड्रेन खे लॻल घारनि जो पाणी मेहड़ वेझो इंडस हाईवे खे ॿोड़े छॾियो। मोटरवे पुलिस लाड़काने खां कराची ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक बंदि करे छॾी। हज़ारे मुतासिरनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली ॾुखाइण जो शिकार। पानी जा गुज़रगाह मौजूद नाहिनि, शाखुनि जी सतह वधाई आहे। कोशिश करियूं पिया त पानी जे वहिकरे सबबि नुक़सान न थिए। इतलात जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त जोही, केन शाह, सईदाबाद ऐं नौशरो फेरोज़ जी हालत ख़राब आहे। हिन वक़्तु सॼो पाकिस्तान हिकु आवाज़ आहे। पाक फ़ौज ऐं नेवी बि मदद में रुधल आहिनि। मुल्क में हिकु पार्टी जो टारगेट मुल्क ऐं अवाम आहे, जेका शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। मौसमियात खाते सिंध ऐं बलोचिस्तान में वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। बरसातुनि जो नओं सिस्टम सिंध जे सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि ते 4 खां 14 खां 15 सेप्टेम्बर ताईं असरअंदाज थी सघे थो। बरसातुनि जो ज़ोर जुलाई ऐं अगस्त जहिड़ो न हूंदो। पाकिस्तान में चइनि हुकूमतनि खे कंट्रोल करण वारे पार्टी हरकतनि खां न पई मुड़े। IMF जो रिलीफ शरनाइयूं वॼाइण वारो न पर आर्ज़ी आहे। हुकूमत पाकिस्तान के श्रीलंका बणजण खां बचाइण जूं कोशिशूं करे रही हुई। वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक चयो आहे त PTI जे मेंबरनि IMF सां मुआहिदो ख़राब करण में रुधल हुआ। भारत बि साॻियुनि कोशिशुनि में रुधल हो। शौकत तरीन मां उमीद न हुई त हू ईअं कंदो। हुकूमत ऐं रियासती इदारे सभु रेस्क्यू ऑपरेशन में रुधल आहिनि। रिलीफ जो ईंदड़ मरहलो मुतासिरनि जी बहाली जो आहे। बरसातुनि ऐं ॿोॾनि सबबि फसल तबाह थिया। मवासिलाती निज़ाम धरम भरम थी। नेप्रा बिजली 4 रुपया 34 पैसा महांगी करण की मंजूरी ॾेई छॾी। नेप्रा इख्तियारियुनि जो चवणु आहे त जुलाई महीने लाइ फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट 5 रुपया घटि थी हुई। जुलाई में फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट की असल लागत 10 रुपया 98 पैसा हुई। जुलाई में रेफरेंस फ्यूल लागत 4 रुपया 19 पैसा थी हुई। सिस्टम में ख़राबियुनि सबबि 46 करोड़ खां वधीक जो नुक़सान थियो आहे।